अस्सलाम वालेकुम। हैंडमेड कार्ड सीरीज़ जे सिलसिले में मां तव्हां सां अॼु वरी हिकिड़ो नए कार्ड जो डिज़ाइन शेयर कयां थी। क्रॉस स्टिच में असां ही रेक्टेंगल पीस हणी चुका आहियूं, इहो असां लॻाए छॾियो आहे ऐं उन में मूं ही कार्ड तव्हांजे साम्हूं ठाहियो ऐं अहिड़ो ई सेम ॿियो कार्ड ही ठाहियो आहे रेक्टेंगल पीस, रेक्टेंगल क्रॉस स्टिच पीस। ठीकु आहे, इहे मां ही डिफरेंट कार्ड्स ठाहे चुकी आहियां, जंहिंमां हिकिड़ो मां तव्हां सां शेयर कयो त हीअ रेक्टेंगल पीस सभु ईअं ई लॻंदा जीअं मां तव्हांखे सेखारे चुकी आहियां। उन खां पोइ मूं हिकिड़ो खयों आहे ही सर्किल में, क्रॉस स्टिच पीस सर्किल में। ही मूं वटि आहे भर्त भरियल, ठीकु आहे, लव लिखियल आहे। इहो पीस सेम अहिड़ो कार्ड मां ॿीहर ठाहियां थी। आज में हैंडमेड कार्ड्स के सिलसिले में एक और कार्ड आपके साथ शेयर कर रही हूँ। रेक्टेंगल मैंने आपको दिखाया, ये मैं सिखा चुकी हूँ कि ये रेक्टेंगल पीस कैसे लगेगा। तो आज हम इसका राउंड पीस लगा रहे हैं। तो ये जो मेरे पास वर्ड ये एम्ब्रॉयडरी किया हुआ है, ये पीस मैं इसमें से कटिंग कर लूँगी, ठीक है। और जो सर्किल है वो ये छोटी सी प्याली रख के मैंने इसको ट्रेस कर लिया है। और ये मैं आपको दिखा दूँ, ये आपको इस पर लाइनें नज़र आएंगी, ये मैं ट्रेस कर चुकी हूँ। और इसका सेंटर भी मैंने ट्रेस किया है। आप कोई भी राउंड ढक्कन है बॉटल का, किसी भी चीज़ के साथ, कंपास के साथ उसको ट्रेस कर सकते हैं, ठीक है। तो ये बाहरी लाइन भी कटींदम, अंदरी लाइन भी कटींदम, बीच में से मुझे खाली छोड़ना है। और बेस के लिए मेरे पास ये ऑफ वाइट कार्ड है। ये कटे हुए कार्ड्स मैं आपको दिखा चुकी थी। इस कार्ड को मैं इस वर्ड के साथ डेकोरेट करूँगी। सबसे पहले ये मैं इसको काट लेती हूँ। ये लफ्ज़ जो है मां हिन मां कटियां थी, इसके कोने हम काट लेंगे। कुंडू कटींदासीं असां, छो त असांखे ही सर्किल में लॻाइणो आहे, इन लाइ हिन जी कुंड कटियल हुजणु ज़रूरी आहे, न त ही सर्किल मां कुंडू पयूं नज़र ईंदियूं, ठीकु आहे। मां कटिंग करे छॾी आहे ऐं हाणे हिन जी आउटलाइन कटिंग करे मां ही सर्किल ठाहे थी वठां ऐं पोइ शेयर कयां थी। ही कटिंग करे छॾी आहे, हिन जे विच मां ही पीस कढियो आहे। ऐं पहिरीं बि मूं तव्हांखे ॿुधायो हो त तव्हां कटिंग बोर्ड ते रखी पेपर कटर सां हिन खे कटिंग कयो विच मां, ऐं अगर न तो तव्हां कैंची सां विच मां कटे सघो था, या तो पेपर कटर के साथ कटिंग बोर्ड पे रख के काटें सर्किल, या फिर बीच में होल करके कैंची के साथ काट सकते हैं। अच्छा, ये इसके ऊपर आएगा। तो सबसे पहले इसको मैं ग्लू के साथ इस कार्ड पे चिपकाऊंगी, फिर इसके ऊपर हम ग्लू लगा के ये पीस चिपकाएंगे, ठीक है। सभिनी खां पहिरियों ही जो कपड़े जो पीस आहे इहो मां हिन कार्ड ते चिमड़ाईंदमि। जिते भी मूंखे हणणो आहे उते ग्लू हणी मां हिनखे फिक्स कंदमि। उनजे मथां पोइ वरी ही असां जेको हिनजो फ्रेम ठाहियो आहे या बॉर्डर ठाहियो आहे, इहो हिनजे मथां हणंदासीं। ग्लू हमेशह मां इहा यूज़ कंदी आहियां, क्राफ्ट ग्लू। त तव्हां बि इहा ग्लू यूज़ कयो या ॿी का बि ग्लू तव्हां इस्तेमालु करे सघो था। कपिड़े का पीस चिपका लिया है, कपिड़े जो पीस चिंबड़ायो आहे, हाणे हिन जे मथां फ्रेम चिंबड़ाईंदसि। हीउ लॻी वियो। हाणे असां हिते मथे कुझु वर्डिंग लिखंदासीं। कोई भी आप अल्फाज लिख सकते हैं, मिस यू, फॉर यू, जस्ट फॉर यू, ठीक है, या आई लव यू, जो भी आप लिखना चाहें वो इसके ऊपर हम अल्फाज लिखेंगे। पहले मैं एक वाइट पेपर के पीस पे इसको पेंसिल से लिखूंगी। इन ते मुझे लिखा है जस्ट फॉर यू, जस्ट फॉर यू मैंने लिखा है। और ये देखें कि ये इतना सा पीस भी ये मैंने अलग से काटा नहीं किसी शीट में से, क्योंकि मैं काम करती रहती हूँ। और ये डब्बा मैं अपना पहले भी दिखा चुकी हूँ, इसमें मेरे सारे छोटे से छोटे पीसेस भी रखे हुए हैं, ठीक है। तो ये मां रखंदी रहंदी आहियां, त हीअ असां इन्हनि कम में असांखे अची सघंदा आहिनि। हाणे पहिरियों मां हिनखे मार्कर से मथा डार्क करे वेंदसि। मार्कर इसके ऊपर फेरेंगे ताकि ये थोड़ा डार्क हो जाए। मार्कर से इनके डार्क किया आहे, पर पेंसिल जा उहे निशान साइड खां थोड़ा थोड़ा नज़र था अचन। पेंसिल का लिखा हुआ थोड़ा सा यहाँ से दिख रहा है, लेकिन जब ये खुश्क हो जाए, मार्कर ड्राई थी वञे, त पोइ उनखे रबड़ सां, इरेज़र सां असां मिटाए छॾींदासीं। त पोइ जेके पेंसिल जा निशान आहिनि उहे मिटिजी वेंदा ऐं सिर्फ़ु मार्कर जा रहिजी वेंदा। हाणे असां हिनखे कंहिं कलर्ड पीस ते हणंदासीं ताकि ये थोड़ा सा नुमाया हो जाए। अभी मैं इसमें से कोई पीस निकाल लेती हूँ डब्बे में से। मूं ही रेड खयो आहे, छो त ही कार्ड ते असां रेड सां बॉर्डर ठाहियो आहे, ठीकु आहे। रेड एतिरो खणो जो हिन खां वॾो हुजे। वाइट जो पीस है उससे बड़ा पीस लेके, जो भी कलर आपको चाहिए, मैंने रेड लिया है, उस पर आप इसको चिपका लें ग्लू के साथ। हिनखे चिंबड़ाए वरितो आहे ग्लू सां, ऐं हाणे असां हिन जी कटिंग कंदासीं ईअं जो रेड जो हिनखे बॉर्डर ठही पए। इस तरह से काटेंगे कि थोड़ा सा रेड का बॉर्डर जो है वो नज़र आना चाहिए। इसका बॉर्डर बनाना है, ज़रूरी है, ठीक है।
हाणे ॾिसो ही मैसेज आहे असांजो जस्ट फॉर यू ऐं वाइट जे चौधारी रेड जो हिकिड़ो बॉर्डर नज़र पियो अचे। उन खां पोइ ही मां पीस ॾेखारे चुकी आहियां पहिरियों भी। ये जो है पैकिंग में आता है बर्तनों के प्लेट्स के बीच में ये डाला हुआ होता है, प्यालियों के बीच में। ऐसा एक पीस लेंगे और इसको इसके नीचे इस मैसेज को उभारने के लिए हम लगाएंगे। छोटे छोटे इसके 3 पीसेस कर लेते हैं। ये इसके पीछे हम इसको चिपका लेंगे। तीनों छोटे पीसेस पे ग्लू लगाते हैं और इसके बैक साइड पे इनको चिपका लेते हैं ताकि जब हम इसको कार्ड पे लगाएंगे तो थोड़ा सा उभरा हुआ नज़र आएगा। तो कार्ड ते हणण जे लाइ ज़रूरी आहे हिनखे असां थोरो उभारींदासीं त हे थोरो सुहिणो लॻंदो, थोरो उथियल, थोरो खॼियल। ये देखिए ये 3 पीसेस 3 पीसेस हिन जे पोयां आहिनि। हाणे इन्हनि उभरियल पीसेस ते ग्लू हणणी आहे। ये जो उभरे हुए पीसेस हैं इस पे हम ग्लू लगा के कार्ड पे चिपका लेंगे। ठीक है, इनके मथे मुँह हयो आहे ऐं तव्हां ॾिसो ही थोड़ो उभरियल लॻंदो, ये थोड़ा उभरा हुआ लग रहा है और ये इसकी खूबसूरती होती है, ये फिनिशिंग इस पे बहुत सूट करती है। ठीक है, हाँ कार्ड असांजो कंप्लीट है पर हिन जी थोड़ी डेकोरेशन करनी है, थोड़ा सा ये डल्स है, इसको थोड़ा चमकाना है, थोड़ा इस पर कुछ डेकोरेशन लगानी है। तो मेरे पास ये बहुत सारे इस तरह के जो स्टिकर्स हैं, ये नग हैं, मोती हैं, बटन हैं, वो सब हम कुछ ना कुछ इस पर यूज़ करेंगे। ही ॾिसो ही नगन जी थोड़ी लाइन हणी मूं हिनखे कनेक्ट कयो पाण में। उसके बाद ये इस पे 2 छोटे से फूल हैं, एक ये और एक ये 2 नंढड़ा गुल आहिनि हिन जे मथां। ये असां लाइन था, ये असां हणंदासीं हिन वर्डिंग ते, जो अल्फाज हमने लिखे हैं उसके ऊपर हम ये 2 छोटे से फूल लगा देते हैं ताकि वो थोड़ा सा और खूबसूरत लगे। ये देखें ये ऊपर 2 मैंने लगा दी। ये 2 असां नंढड़ा गुल जेके नगन जा ठहियल आहिनि, चमकनि था, तव्हां हिन जो शेड ॾिसी सघो था। इहे असां हिनखे थोरो ख़ूबसूरत करण जे लाइ हया आहिनि। हाणे असां वटि आहे ही थोरो सादो तो लगे, ये थोड़ा सा खाली लग रहा है, इसके ऊपर हम काम करेंगे। सबसे पहले तो इसके ऊपर भी मैं एक ये 3 नग हैं ये इसमें लगे हुए, सबसे पहले इसमें ये वो लगाते हैं हम, ये रेड और पिंक में, या मेरा ख्याल है कि इसको थोड़ा सा नीचे कर लेते हैं क्योंकि रेड जो है वो रेड पे नज़र नहीं आ रहा था ना, तो उसको नीचे लगा दिया। अब ये इस बॉर्डर को, इस फ्रेम को डेकोरेट करना है। इन फ्रेम के बॉर्डर के डेकोरेट कंदासीं। ये आहे मूं वटि गोल्डन पेन, गोल्डन लिखने वाली गोल्डन कलर की पेन है, इसके साथ में बॉर्डर पे कुछ डिज़ाइन बना लेती हूँ। ये ॾिसो हिन फ्रेम जे मथां, इस फ्रेम के ऊपर बॉर्डर के ऊपर मैंने हार्ट्स बनाए हैं और बीच बीच में डॉट्स। ठीक है, मूं हार्ट्स ठाया आहिनि नंढा नंढा ऐं विच में डॉट्स आया आहिनि। त हाणे ही असांजो सर्किल फ्रेम सां, राउंड फ्रेम सां असांजो क्रॉस स्टिच जो पीस इन कार्ड ते लॻो आहे। सो ॾिसो कीअं पियो लॻे। त हीअ हैंडमेड कार्ड सीरीज़ जेका मां शुरू कई आहे उन जे सिलसिले जो ही हिकिड़ो कार्ड आहे। यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि वणियो हुजेव त वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कुझु चवणो आहे, कुझु पुछणो आहे त कमेंट कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में बि अगरि अञा मां कुझु सेखारियां, ज़िंदगी रही त इहो मां कमु जारी रखंदमि त तव्हां उहे वीडियोज़ पोइ आसानी सां ॾिसी सघंदो। त अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। हमेशह मां चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। त इहे सभु कम जेके हूंदा आहिनि अल्लाह खे ॾाढा पसंदि आहिनि। ठीकु आहे, त पंहिंजे ॿोलीअ सां प्यारु करणु माना पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे देश सां, पंहिंजी ज़बान सां वफ़ादारी सुठी ॻाल्हि आहे। ऐं महिनत सां कमु कयो, वक़्तु ज़ाया न कयो। अल्लाह साईं खे पसंदि आयो छो त असांखे हिकिड़ो लिमिटेड वक़्तु मिलियल आहे। सो इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां, वरी कार्ड जी कंहिं ॿी डिज़ाइन सां असां मिलूं था। तेसिताईं अल्लाह भाई।